अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे अल्ताफ़ शेख। सिंधी सफ़रनामे जे सरवाण या जदीद सिंधी सफ़रनामे जे अबे मोहतरम अल्ताफ़ अहमद वल्द गुल मोहम्मद शेख जो जनम हाला में 14 नवंबर 1944 में थियो। हिन खे सिंध जो सिंधबाद इब्न बतूता या मार्को पोलो चइजे त वधाउ न हूंदो। अल्ताफ़ शेख पेशे जे लिहाज़ खां जहाज़ रानी जो इंजीनियर आहे। अॼु संदसि सफ़रनामनि जो तादाद 50 खां मथे आहे। अल्ताफ़ शेख जे सफ़रनामनि लाइ अमर जलील लिखे थो त संदसि सफ़रनामनि जी ख़ासि ख़ूबी आहे त उन्हनि में ॿियनि सफ़रनामनि वांगुरु तबलीग न आहे। अल्ताफ़ जीअं त तमामु सुठी रवानी सां चीनी, मलई, जापानी, बंगाली ज़बानूं ॻाल्हाए थो त मलेशिया, जापान ऐं बंगाल जूं केतिरियूं लोक कहाणियूं तर्जुमो कयूं अथसि। उन्हीअ मां केतिरा ई पहाका गुफ़्तगू में ख़तब आणे थो। अल्ताफ़ शेख जे सफ़रनामनि जी ॿी ख़ूबी इहा आहे त हू वतन परस्त आहे। हू किथे बि हुजे थो त खेसि सिंध जी यादि ज़रूरु अचे थी, जंहिंजो ज़िक्र हू पंहिंजे कहाणियुनि में करे थो। अल्ताफ़ जी सफ़रनामनि जे तर्ज़ तहरीर जी छहीं ख़ूबी इहा आहे त उन में तशबीहूं, इस्तारा, पहाका ऐं चवड़ियूं आहिनि। मिसाल तौरु सोई जोबन ॾींहं में लिखे थो त इंजीनियर उन विसामियल तीली सां कन खोटींदे ॿुधायो त हुननि जो शबूरा में प्रोग्राम आहे ऐं कबाब में हॾी न थियां त आऊं बि तव्हां सां हलां। मूं पुछियो ऐं मां हलणु लॻुसि। त दोस्तो इहो ॾिसंदव त इहो माना जेको आहे हिकिड़ो मिसाल आहे, माना पहाको आहे, खणी चइजे त कबाब में हॾी न थियां। अल्ताफ़ शेख जे सफ़रनामनि जी ॿी ख़ूबी इहा आहे त हू जेकी कुझु ॾिसे थो उन्हनि ते पंहिंजी दानाई ऐं तजुर्बे जे आधार ते ॾाढे सुहिणे नमूने सां तबसरा बि करे थो। मिसाल तौरु हुन सफ़रनामे में लिखे थो त आज़ादी ॾियण वक़्तु अंग्रेज़नि, पोर्चुगीज़नि ऐं फ्रेंचनि इहो सोचियो हूंदो त गुरनि जे वञण खां पोइ अफ्रीका ऊंदाहो थी वेंदो, पर ईअं न थियो। अॼु अफ्रीका जे बंदरगाहनि में जदीद टेक्नोलॉजी, वक़्त जी पाबंदी, कम जे उछत उकलाउ ॾिसी सभिनी खे हैरत थी त ज़ात ते ॾात न आहे। अल्ताफ़ शेख पढ़ंदड़नि खे मालूमात सां गॾु तफ़रीह बि ॾिए थो। त दोस्तो अगरि असां अल्ताफ़ शेख जी ज़िंदगी ते या उन्हनि जे जेको आहे कम ते जेको आहे सिंधी अदब लाइ नज़र फेरायूं त उनजा कुझु जेके असांखे सफ़रनामा सिंगापुर तो सॾु करे ऐं कुझु ॿिया जेके मशहूरु वग़ैरह अथसि त उहे जेके असां कुझु यादि कंदासीं। उन खां पोइ उन्हनि जी सफ़रनामनि जी जेके ख़ूबियूं आहिनि उहे लिखंदासीं। संदनि थोरी ज़िंदगी ते हिकु नज़र फेराईंदासीं, उहो लिखंदासीं। अहिड़े हिसाब सां असांजो हिकिड़ो जामे जेको आहे जवाबु तयारु थी वेंदो। उमेद आहे त हीउ लेक्चर तव्हांखे सम्झ आयो हूंदो। वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर में। थैंक यू।